मुल्क में अटे ऐं खंड जी क़ीमतुनि में तेज़ीअ सां वाध शहरियुनि लाइ संगीन मसला पैदा करे रही आहे। हिक हफ़्ते में अटे जी क़ीमत में 15 खां 20 रुपया फी किलो ऐं खंड जी क़ीमत में 5 खां 10 रुपया फी किलो वाध थी आहे, जॾहिं त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में घटिताई जे बावजूद ही वाध जारी आहे। इस्लामाबाद में 20 किलो जे अटे जी थैली जी क़ीमत 2750 रुपया ऐं खंड फी किलो 152 रुपयनि ताईं पहुची वई आहे। लाहौर में पेश थियल अटो 170 रुपया फी किलो महांगो थी वियो आहे, जॾहिं त कणक फी मन 4400 रुपयनि खां वधी 4900 रुपया थी वई आहे। कराची में अटे जी क़ीमत 140 खां 150 रुपया फी किलो ऐं खंड 136 रुपया फी किलो ताईं पहुची वई आहे। पेशावर में खंड मार्केट में 20 किलो जे अटे जी थैली जी क़ीमत 2750 रुपया ऐं 175 रुपया फी किलो विकिरो थी रही आहे। कोयटा में अटे ऐं खंड जी क़ीमतुनि में भी तरतीबवार 15 ऐं 5 रुपया फी किलो वाध थी आहे। शहरी हुकूमत खां मुतालबो करे रहिया आहिनि त क़ीमतुनि खे कंट्रोल करण लाइ फौरी क़दम खंया वञनि।